कि सावणीअ जी बरसाति आहे उहा मातली वासन लाइ रहमत मां ज़हमत बणिजी वई आहे ऐं शहर जा जेके 12 ई वार्ड आहिनि उहे बरसाती पाणी हेठि अची विया आहिनि ऐं शहर जा जेके बि अक्सर इलाइक़ा आहिनि उन्हनि में जेको बरसाती पाणी जमा थी वियो आहे ऐं पाणी घरनि अंदरि दाख़िल थियणु शुरू थी वियो आहे। इन हवाले सां असां हिते जे रहासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। चुल्हा बरनि ई कोन था, केॾांहुं वञूं हाणे इहा ॾिसो हालत, घर में पाणी आहे, बसि वञी होटल तां मानी वठी अची खायूं पिया। मेघवार पाड़ो ख़ासकली पाड़े में तमामु ज़ुल्म आहे। असीं ॿुॾूं पिया, असांखे केरु ॿुधण वारो तयारु ई कोन्हे। असीं विया आहियूं 3 ॾींहं थिया, असीं मानी कोन खाधी आहे, घरनि में पाणी आहे, खटनि ते असां सुम्हण जो कोन्हे, का शइ कोन्हे, मजबूरी। असल में मामलो ईअं आहे जो ही जेका बरसातूं पवनि थियूं उहो सिर्फ़ु पाकिस्तान में सिंध में कोन थियूं पवनि, पर ही ॿाहिरियुनि मुल्कनि में बि हर हंधि ते ऐं जिते किथे किथे त सालनि जा साल पवंदियूं रहंदियूं आहिनि ऐं हिकिड़ो में मिंटो बंदि कोन थींदियूं आहिनि। उते बि ताईं सूरत हाल ॾिसो ऐं हिते बि ताईं सूरत हाल ॾिसो, इन मां वाज़े ज़ाहिर थिए थो त उहे जे काफ़रनि जा मुल्क आहिनि उहे इन करप्शन इन ठगी ऐं बेईमानी खां घणी साईं कोन में बराए महिरबानी करे इन पानी खे कढरायो, जाम पानी आहे इन पासे, बराए महिरबानी करियो। सभु घर वारा असांजा वेलनि, ईद लॻी पई आहे मेघवार बिरादरी जी, भला हाणे घर में केरु ॿार न बचो आहे, असां केॾांहुं वञूं, हाणे कीअं करियूं, कमु कोन थियो आहे। हाणे हिननि बारिशुनि में ॾिसो था ही गलियूं ॿुॾियूं पियूं आहिनि ऐं हिते आवाम परेशान आहे। जीअं बरसाति थोरी पवे थी उन में ई इहे गलियूं ॿुॾियो वञनि, पर हींअर तमामु बारिश घणी पई आहे, उन सबबु माण्हुनि जे घरनि में पाणी, हिते कोन का ख़बरचार वठण वारो आहे कोन। वार्ड नंबर 1 में जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बिल्कुलु लातइलुक़ बणियल आहिनि।